कराची में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कराची में छोकिरियुनि जी स्मगलिंग जो स्कैंडल साम्हूं अची वियो। सिंध हाई कोर्ट छोकिरियुनि जी स्मगलिंग केस में आला सतह जांच जो हुकम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट में केस जी ॿुधणी दौरान पुलिस अमलदारनि अदालत में पेश थिया जिन स्मगलिंग मामले ते अदालत खे आगाह कयो। सिंध हाई कोर्ट घरू खाते खे GIT ठाहिण जो हुकम ॾेई छॾियो आहे। अदालत FIA खे बि इंसानी स्मगलिंग वारे मामले जी जांच जो हुकम ॾिनो। अदालती रिमार्क्स ॾिना त छोकिरी मुस्कान हैरान कंदड़ इंकशाफ कयान लॻी रहियो आहे त नंढी उमिरि जी छोकिरियुनि जी स्मगलिंग थी रही है। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त कराची में 14 सालनि जी नींगरिन खे अगवा कयो वियो। छोकिरी जे बयान मूजिब खेसि 3 भेरा वेकिरो कयो वियो। ही छोकिरी जुरत करे फरार थियण में कामयाब थी। अदालत चयो आहे त छोकिरी बयान में ॿुधाए जिते खेसि रखियो उते 14 खां 15 ॿियूं छोकिरियूं बि हुयूं। ही संगीन मामलो इन खे नथो छॾे सघिजे। अदालत नाबालिग छोकिरी खे शादी जो टो ॾींदड़ जवाबदार अदनान खे ज़मानत ते आज़ाद करण जो हुकम ॾेई छॾियो आहे। जवाबदार अदालत में मुवाक़िफ़ इख्तियार कयो त मुस्कान जी अगवा सां मुंहिंजो को बि तालुक नाहे। सोनिया इन्हे खे फासायो ऐं फेसबुक ज़रिए दोस्ती बाद सोनिया सां शादी कई हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।